जैसां मूंखे पियो सारी दे हो मौला अहिड़ी का दिल ॾीजे जैसां मूंखे पियो सारी दे मुंहिंजे नाले सां गॾु नालो लिखी सभ खे ॾेखारी दे अला अहिड़ी का दिल ॾीजे जैसां मूंखे पियो सारी दे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असांजो एल्बम बिल्कुलु कंप्लीट थी चुको आहे SSM एंटरप्राइज़ में। तमामु बहितरीन ख़ूबसूरत शाइरी, ख़ूबसूरत धुनियूं, ख़ूबसूरत आवाज़ बि हिन सां गॾु शामिल आहे। हिन वक़्तु असां वेठा आहियूं स्टूडियो इरफान भाई जी स्टूडियो में ऐं इरफान साहब बि असां सां गॾु आहे ऐं असांजो प्यारो पुराणो दोस्त अकबर दायो हू बि असां सां गॾु आहे हिन स्टूडियो में ऐं सुहिणो असांजो वहीद अकबर दायो बि असां सां गॾु आहे। तमामु बहितरीन ऐं हिन सभिनी दोस्तनि जी दुआनि सां हीउ एल्बम असांजो कंप्लीट थी चुको आहे ऐं तमामु बहितरीन शाइरी आहे। इनशाला अवां सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदी। कुझु तव्हां बि ॻाल्हायो साईं। अस्सलाम वालेकुम सभिनी सिंध वासियुनि खे, मुंहिंजे धरती धणियुनि खे, सिंध में रहंदड़ ऐं सिंध खां ॿाहिरि जेके सिंधी संगीत सां साह वांगुरु प्यारु कनि था ऐं जिन परदसनि जो सिर्फ़ु सहारो सिंधी मौसीक़ी ऐं सिंध जा उहे रागी आहिनि जेके हुननि जे दिलनि खे जोड़नि था, हुननि जे दिलनि जो तर्जमानी कनि था। अहिड़नि ई आवाज़नि मां मुंहिंजी सिंध धरती जो हिकिड़ो नायाबु हीरो जेको सिंधी गीतनि जो शहनशाह बि आहे ऐं जेको वाक़ई सिंधी गीतनि जो शहनशाह बि आहे, तमामु सुहिणो ॻाए थो। मां त बचपन खां वठी इन्हनि जो आशिक़ बि आहियां ऐं हुननि जे आलापन जो मदाह बि आहियां ऐं तमामु मतिलबु ईअं आहे। मां जेकॾहिं शमद अली साहब जे लाइ कुझु ॻाल्हायां त सिज खे ॾींहुं ॾेखारणु बराबरि आहे। तमामु सुहिणो रागी मुंहिंजी धरती धणियुनि जो ऐं वर्सटाइल आर्टिस्ट। ऐं हिन एल्बम में जेका ऐं अलाह पाक सलामत रखे शमद अली खे हिकिड़ी मां ॻाल्हि बाय गॉड पंहिंजो रोज़ी ते वेठो आहियां, हिकिड़ी ॻाल्हि मां क्लियर कयां त हीअ तमामु घटि आर्टिस्ट आहिनि जेके हिन दौर में बि चवनि था त इरफान भाई भले कुझु बि थिए पर असांजी म्यूज़िक बाक़ी म्यूज़िक खां मुनफ़रद नज़र अचे। उन में भले केतिरी बि इन्वेस्टमेंट थिए, 4 लख थियनि, 5 लख रुपया थियनि, 6 लख रुपया थियनि, मतिलबु पैसे जी परवाह न आहे। त हिन म्यूज़िक एल्बम में असां बिल्कुलु उएं सिर्फ़ु और सिर्फ़ु को मजबूरी जेके पैड्स हूंदा आहिनि, छो जो उहे मैनुअल न वॼी सघंदा आहिनि, उहे सिर्फ़ु कीबोर्ड मां आहिनि। बाक़ी ओवरऑल जेके आहिनि सभु मैनुअल शयूं आहिनि जंहिंमें सेक्साफोन, लीड गिटार, टेनर, बैंजो, इलेक्ट्रिक गिटार ऐं 12 स्ट्रिंग, अकॉर्डियन, हारमोनियम, फ्लूट, वायलिन ऐं पहिरियों दफ़ो 12 खां 14 वायलिनियूं जिन खे डबल कंदासीं त 28 वायलिनियूं थी वेंदियूं हिन एल्बम में अदा शमद अली जे हुकुम ते। त मतिलबु को एल्बम हिकिड़ो SSM प्रोडक्शन में अची रहियो आहे ऐं जंहिंजो प्रोड्यूसर आहे मुंहिंजो तमामु प्यारो भाउ चवांसि, मुंहिंजो भाइटियो चवांसि, मुंहिंजो सुठो दोस्त चवां, सुठो रागी फ़ियाज़ अली मीराली साहब जंहिंजो प्रोड्यूसर आहे, ओनर आहे ऐं अलाह पाक हुनखे सलामत रखे, ईअं ई पंहिंजे बाबा साईं वांगुरु इज़तूं, नालो ऐं मक़ाम पैदा करे। सो हीअ एल्बम उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ मां सम्झां थो हिकिड़ो तोहफ़ो हूंदो, उन्हनि जी लाइब्रेरी जी ज़ीनत बणिबो, जेके सिंधी मौसीक़ी सां वाक़ई अॼु बि दिलि सां प्यारु कनि था ऐं जेके सिंधी रागनि खे अॼु बि उन ई स्टाइल में ॿुधणु चाहिनि था जेका हुननि जी मन जी मुराद आहे। सो उमेदु कयूं था त हीअ एल्बम सभिनी सिंध वासियुनि जे लाइ ऐं शमद अली साहब जे परस्तारनि जे लाइ तमामु घणो हिकिड़ो सुठो ख़ूबसूरत तोहफ़ो साबित थींदो। थैंक यू सो मच। हीअ अवां सभिनी दोस्तनि खे असांजे तरफ़ां गिफ्ट हूंदो। अकबर दायो असांजो दोस्त वेठो आहे, हुन सां बि थोरो ॻाल्हि ॿोल थी वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त शमन अली साहब खे त मां बचपन को सुञाणा, छोकी बचपन असां सां गॾु गुज़रियो ऐं माशाअल्लाह हीअ त बचपन खां ई तमामु सुहिणो ॻाईंदो हो ऐं मौला जी इज़त बचपन खां ई कई। पर किन मजबूरनि जे करे थोरो जुदा थी वियासीं, वो पंहिंजे धंधनि में लॻी वियो, असां पंहिंजे कारोबार में मजबूरियूं न तव्हांखे अलाह पाक जॾहिं होॾे CM हाउस में लॻाए छॾियो त पोइ साईं जन माशाअल्लाह महिनत करे उहो मक़ाम हासिल कयो। शायदि मां सम्झां थो त सिंध में अॼु ताईं कंहिं फनकार खे एतिरी इज़त न मिली जेतिरी इनखे मिली आहे ऐं लाइक़ बि आहे छो त इन ॻाइण खे कारोबार न पर हिन ॻाइण सां अॼु बि इश्क़ आहे। अहिड़ा फनकार अलाह हिननि खे हयाती ॾे ऐं हमेशह सिंध जे मथां राज करनि। असांजूं दुआयूं, छो दोस्त आहे असांजो पुराणो, अलाह हिन खे हयाती ॾे ऐं हिननि खे ईअं इज़तूं मिलंदियूं आहिनि ऐं असां ख़ुशि थींदा रहंदासीं ऐं
जी ख़िदमत कंदो रहे। ऐं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयां, ॻाल्हि कंदे ॻाल्हि निकिती आहे त मूंखे अदा शमन अली जो हू बि हिकिड़ो दौरु यादि आहे त जनवरी असांजे इंटीरियर सिंध में डिस्ट्रिक्ट शिकारपुर में सीउ ईअं पवंदो आहे, पारा किरंदा आहिनि जेके 7 पारा, उहो पारे जी मौसम आहे। ऐं मां जॾहिं पंहिंजे मासी सां मिलण शिकारपुर वियो आहियां, अदा शमन जी जॾहिं मां बैठक ते वियो आहियां, त जनवरी जे महीने में शमन अली साहिबु जॾहिं पंहिंजे उताक मां ॿाहिरि निकितो आहे त ईअं पघर में छल लॻो पियो हुयो, अंदरि रियाज़ करे रहियो सुबुह जे पहर में। त हिननि जूं महिनतूं एतिरियूं आहिनि, इन्हनि महिनतुनि खां पोइ वञी करे अलाह पाक हिनखे मान मर्तबो मक़ाम ॾिनो आहे। सही सम्झो न ऐं महिनत इरफान मां तव्हांखे ॿुधायां त हक़ीक़त इहा ई आहे त जेको बि आर्टिस्ट जेको हिन फील्ड में आहे उहो रियाज़ नथो करे त उहो मां उनखे फ़नकार न मञी। वाह 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 वाह। अगरि हिन फील्ड में अचिणो आहे त हिन में बिल्कुलु रियाज़ करिणो आहे ऐं कम से कम हिकु कलाक त ज़रूरी आहे। न त असां त यकीन कयो त जॾहिं मुंहिंजो हिकिड़ो स्टार्टिंग वारो जेको जुनून मूंखे यादि आहे तव्हां 4 कलाक वेही असां रिहर्सल कंदा हुआसीं, हिकु हिकु शइ खे यादि करणु, हिकु हिकु कलाम ते महिनत करणु, उहो दौरु जेको मूंखे यादि अचे थो। ऐं हाणे बि हक़ीक़त तव्हां ॿुधायां त मां कलाक पूरो रियाज़ ज़रूरु कंदो आहियां, जीअं निंड खां जहिड़े टाइम बि उथियुसि। वाह वाह वाह। इहो विर्द आहे न, इहो ई आहे। ॾिसो ज़िंदगी जो एॾो वॾो हिकिड़ो तव्हां ट्रम हलायो आहे, मतिलबु 30-35 साल तव्हां पंहिंजो राज कयो आहे संगीत ते। उन फील्ड में बि मौला इज़त बि ओतिरी ॾिनी आहे न, छो त उन फन सां जेतिरो लॻा कयो, जेतिरो फन सां प्यार कई ऐं फन उनखे बि ओतिरी इज़त ॾिनी, ईअं न ॾिनी आहे। न पर मां चवंदो आहियां त शमन अली ही संगीत अहिड़ी देवी आहे, संगीत जी देवीअ ते जेको जेतिरो दीवानो थींदो, हीअ देवी उनखे ओतिरी मान मर्तबो ऐं इज़त अता फरमाईंदी। पर मां सम्झां थो शमन अली साहिबु संगीत जो दीवानो ऐं यगानो आशिक़ आहे हिन दौर में बि, शुरू खां वठी हिन वक़्त ताईं। बिल्कुलु साईं, बिल्कुलु इहा हाणे बि तव्हां आयो त तव्हां मूंखे ॻाईंदे ॾिठो न। जी हा हा सो इन जे करे हो मौला अहिड़ी का दिल ॾींदा वाह वाह जंहिंसां मूंखे पियो सहारी दे, सुभाणे अल्लाह। मुंहिंजे नाले सां गॾु नालो लिखी सभ खे ॾेखारी दे, अलाह अहिड़ी का दिल ॾींदी जंहिंसां मूंखे पियो सहारी दे। महिरबानी वॾा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह करे जिथे बि हुजो सदाई मुस्कुराईंदा रहो। मुंहिंजूं दुआऊं दिलि सां आहिनि अवां सभिनी दोस्तनि खे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त तव्हां कचहरी ॿुधी, तमामु ख़ूबसूरत माण्हू, तमामु ख़ूबसूरत अदा असांजो इरफान समो साहिबु ऐं सिंधी गीतनि जो किंग साईं शमन अली मिराली साहिबु बि असां सां गॾु आहे स्टूडियो ऑडियो लैब में, ऐं असांजो मोहतरम साईं वहीद अकबर जिन जा लख थोरा उहे बि